कुछ मुताबिक की का कश्मीर ताई सदाई असांजे ज़बानन ते नादर जे नापाक खंजर जा वारा कया विया सदाई असांजे ज़बानन ते चीरे चिबाते चिचरे टंगियम पिया सते सरे आम बाज़र जे गुंजान चौकन मथे कोई भी बेजान चहरन मथे आए मुर्ग पीझन जे छोलिन जियां उहा मुर्ग थी मुंतकिल कंहिंजे चहरन तरफ़ कोई चेहरा अगे खां चेहरा अगे खां चेहरा अगे खां चेहरा असांजा आहिनि असांजा आहिनि असांजा आहिनि स्टेज ते वेठल मुंहिंजा सभई माना आहिनि मोहतरम साम्हूं पिंडाल में वेठल ही कई साईं मुदीन साहब ऐं उस्ताद निज़ामानी साहब तमामु हिकिड़ी तरतीबवार बहितरीन तारीख़ जी ॻाल्हि कयो जेकॾहिं तव्हां अञा हीअं मौजूदा वक़्त में हुरनि जे हवाले सां तव्हां जेकॾहिं तारीख़ या किसा या ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो था त हुरनि जी इंसाइक्लोपीडिया फ़कीर मीर मोहम्मद निज़ामानी लिखो आहे पुछी वठो हू वॾी तारीख़ आहे हर लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदो हिकिड़ो हूंदो आहे इश्क ॿियो हूंदो आहे जुनून इश्क त इश्क आहे पर जंहिंमहिल जुनून अचे थो त पोइ माण्हू अलाए किथां जो किथां वञो निकिरे हीउ फ़कीर केॾो त जुनून फ़कीर साईं मीर मोहम्मद कयो हो मूंखे ॿुधाई त हुननि जा जिते बि टाणा टिकाणा या ॻाल्हियूं या कुझु मिलियो थिए उते जेकॾहिं हलण जी जॻह न हुई ऐं पंहिंजो ट्रैक्टर ठाहे उनखे कोटनो त ख़बरूं बि न उन्हनि खां पुछणु खपे हा बाक़ी असांजी सिंध जा जेके बि सूर्या थी गुज़रिया आहिनि जंहिंमें सूर्य बादशाह उन जो जेको वतन या कफन आज़ादी या मौत जेको केॾो त बहितरीन नारो आहे जेको उहो असां लाइ अॼु मोर्चो आहे अचो उन मोर्चे ते बि मौजूदा जेके गोरनि जे लिबास में कारा वेठा आहिनि उन्हनि सां मुक़ाबिलो कयूं ही सूर्य बादशाह जो मोर्चो इहो न चयूं छो त हुननि जो फरमान हुननि जो चवण त वतन या कफन आज़ादी या मौत इन फलसफे में सभु ॻाल्हियूं वठी वञनि जेकॾहिं पाण सोचे उनखे अमल कयूं था त जेके रोज़